शफ़क़ताई नबी करीम केला दातारा सजूं रातूं बीहंदा हुआ इबादत में ओ मिठा महबूबा सजूं रातूं जागंदा हुआ दैयो जागो अखड़न आयल आराम हिक रात में कान ॾसंदी अरे आयो इताबई ओ अल्लाह जो ओ वट मिठा महबूबन लगा आयो इताब अल्लाह जाने बारा बो पिरियल लगा आयो इताब में अल्लाह जो पारा बो पिरियल खड़ो पारा उम्मत जाला तो नंढू करे साने लगा गाड़ी टोपी आ दाखिल कंद सवी बिस्त में ओ तुझन खे उमतन दाह करे दर्द मां ॿुधो हज़रत मजा हुजरन कंहिंखे पतो कोन पियो संदो फज़ल सुपेरन लॻा वञी दूराणे को दर्द मजा दिलियन लगा तंगची पुछाऊं बीबी आशिया का हकीकत होतन त अमा के ढावियो कारणी ओ सीधो बिलगन तॾहिं वरंदो जवाब में चयो बीबी आशिया चवण अबाघता उमती उमती करे हलिया करे खाली खेप खटन जिनरे सरे सायत न हिकिड़ी तिनरे पहर पवन मन अल्लाह करे मिठा पिरी शल मोटी घर अचन लॻा पोटे ॾीन खिता उन शहर मां वो चारी यार चवन चारी यार चवन दीन शहर मां वो चारी यार चवन तबत भी गदन बर्बाद गोरा भी मदद अदा तो को ॾिठो रसूल रब जो ओ सुहिणी सूरत तॾहिं बकरार बि बयान कयो अॻियां सहाबन साईं हुन ॾू
सूराने जबल मां थानेरा आवाज़ नतन हे बकरियूं मुंहिंजूं चरन पियन की नकी ओ नकी खीर ॾियन पखी न पार जा था चूणू की न चुगन अल्लाह जा पियो उमती करे सुहिणू मज सजदन अल्लाह जाने केरु आहे केरन कबीरन ॿिया लाटू जंहिंजे नूर जो अला वञी गॾियूं अर्शन लाटू जंहिंजे नूर जो वञी गॾियूं अर्शन में मुबारक मीर जो ओ गॾियो गुबार तॾहिं अबा बकर सिद्दीक़ चयो खे मिठल महबूबन तंगदा छो गॾिया गुबारे ओ या वसीला मिलगल तॾहिं फरमायो फज़ल सां मिठल महबूबन अदा आई दहशत दोज़ख जी मुंहिंजे खे उमत आऊं न खणा सिर सजदे मझारा तोड़े वरे गुज़री पियो वञनि चासी नंगींदी ख़ुशख़बरी का वटां सनियो सजणनि तासी न खणस मथो ज़मीन तां ओ वटो वरे गुज़री पियो वञनि ॿिया तॾहिं रोई अला ओ हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयो खे मिठल महबूबन सिद्दीक़ जया मुझे के मिठल महबूबन बख्श कयम मोहम्मद तुंहिंजे खे उमत अहिड़ी तरह सां चइनि यारन दर्जा बख्श कया अॻियां जी बल पर कंहिंजी क़बूल कान पई ओ आगे जे अमरन ओ मुकाऊं माण्हू बीबी फातिमत ॾे जा सरताज सबियल हल सगोरी सेग मां हुते हीणू हाल होतल आई सगोरी सेग मां ओ पुरी सां पेरन अची ॾिठाई हाल मोहम्मद करीम जो बि साध बन
त मुंह मुबारक मीर जो गडियो गुबारन तर फरमायो फज़ल सां बीबी फातिमा त चवनि बाबा खण मथो ज़मीन तां या वसीला बिलगन तर फरमाया मुझे मिठल महबूब बनना मुझे मिठल महबूब बनना ला 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 फरमाया महबूब खुशखबरी का बता सनियो सजड़न रोई किरी पई सजदे में हजरत बीबी फातिमा त चवल कुछ गरा भी रब सां भी हकीकत होतन तर आयो अमीन अल्लाह जो पट मिठल महबूबन त बख्श थिया उम्मती आए सचीअ जे सबबन ओ शुक्र अल्हम्दुलिल्लाह चई कयो मथो महबूबन तयमा भली करेंगे भली खाप भलन छुटा उम्मती मुहिंजा तो सचीअ जे सबबन एड़ा सरवर सिपरी ओ वसीला बिलगल सैफुल्ला चे साख दिया खुंद पेरां दी पिरियल चो सलवात हजरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैहि लखे दुरूद